ख़बर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया बौज़दार वॾा मां बौज़दार वॾा जे खानवाह में वारा बंदी ख़िलाफ़ आबादगारन एहतजाज कयो आहे। सिकंदर मल्हा जी रिपोर्ट मुताबिक़ बौज़दार वॾा मां खानवाह कैनाल मुसलसल हथरादू वारा बंदी जो शिकार है। आबादगार ऐं खातेदार सरापा एहतजाज बणियल आहिनि। आबादगार प्रेस क्लब पहुची इरीगेशन खातेदारनि ख़िलाफ़ दाहियो आहे। बौज़दार वॾा ऐं पसगिरदार जे इलाइक़नि खे नहरी पाणी रसाईंदड़ खानवाह कैनाल इरीगेशन खाते खेरपुर जी नाली ऐं आबादगार दुश्मन पॉलिसीअ तहत हथरादू वारा बंदी ख़िलाफ़ बौज़दार वॾा ऐं पसगिरदारीअ जे खातेदारनि ऐं आबादगारनि समाजी अॻवान अब्दुल मजीद मल्हा ऐं रईस जावेद ख़ान बौज़दार जी अॻवाणीअ में प्रेस क्लब पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते आबादगारनि खानवाह दाहींदे चयो आहे त खानवाह में पाणी जे हथरादू खोट नामंज़ूर नाहिल ऐं राशी आबपाशी अमलो हटायो वञे जा ज़ोरदार नारा हया आहिनि। जॾहिं त आबादगारनि दायो आहे त आबपाशी अमलो बिना जवाज़ खानवाह कैनाल जी वाराबंदी करे आबादगारनि जो मुआशी नुक़सान सां गॾु पैदावारी उपज खे कापारी नुक़सान पहुचाए रहियो आहे। आबपाशी अमलदार खेरपुर पारां पाणी घणे मिक़दार हुअण बावजूदि वाराबंदी करे सम्झ खां ॿाहिरि आहे। आबादगारनि चेताव ॾिनो आहे त पाणीअ जे हथ ठोकी खोट सबबि थींदड़ ज़रई नुक़सान जा ज़िम्मेवार आबपाशी कामोरा हूंदा। उन्हनि आला अख़्तियारनि खां खानवाह जे हथरादू वाराबंदी ख़तमु करे तुर्त पाणीअ जी फ़राहमीअ जो मुतालबो कयो आहे।